दर छो बंद करे वेठी हियां? अम्मा हो कुतन बिलन जे टतो को कुत्ते दर खड़कायो या को बिलो टपी आयो? चोरी यो चयो जो हमारे सुबह तो यो खारो धोई छड़ जाए कुकड़िन में बीमारी पई आ त असां जो भी कुकड़ियों न बीमार थी पवन धोते। हाँ अम्मा पानी तो गरम करे छडियो थम पर खारो धोइण विसरी वयो। बसड़ी हमारी ताजी भी जवानी आ कोन गजा थी हाणे इहो पाण धोआ। अम्मा अम्मा मां पाणे पो धोई थी छडिया अम्मा। अरे थी त पानी न लगाई को बिनाए घट के खां को बिनाए घट के खां सब चढ़ियल हिते जोट तई मशकिरन जो गोट तई मशकिरन जो गोट तई। वण जे हेठों खारो पियो हो न या गए बात पर गए बात भी कमजोर हुई जेका सट गरम पानी जी सही न सगी। हाय हाय झलियो थमाए इन्हें करे त ॾिठी त कुकड़ जा बच्चा भी मरी गया है दिलन जे करे। आपो मां त चवां थी न त घर छडियो इन घर में के बात आ वरी घरो छड़ियो अपे ॾाॾे जो कोठ अपे ॾाॾे जो घर मोनी जीअरन जा हॾा हिते पूरियल कोठ छड़े वठी रन जे नन जे त तो भजा त पो पुरान खानी करायो घर में मां मनी सफाई थी कया घर जी। सब्सक्राइब कयो असां जो ऑफिशियल YouTube चैनल सिन टीवी HD ड्रामा ऐं वधीक अपडेट लाइ बेल आइकन खे क्लिक करियो।